अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मुहासबो प्रोग्राम में एक भेरो बीहर भलीकार। नाज़रीन, मुहासबो प्रोग्राम में अवां कंहिं बि ऑफिसर या इदारे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी शिकायत लाइ असांखे लाइव कॉल करे सघंदा आहियो। वॾे वज़ीर जी इंस्पेक्शन टीम जो सरबराह मुज़फ़र शुजरा साहब असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, जेके फौरी तौर ते अव्हांजी लाइव कॉल्स जे ज़रिए जेके शिकायतूं या जेके मसइला उन्हनि ताईं पहुचंदा आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। अॼु बि तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदा, असांखे तव्हां कंहिं बि मसइले कंहिं बि शिकायत लाइ कॉल करे सघो था। मुज़फ़र शुजरा साहब, प्रोग्राम में अव्हांखे भलीकार चवां थी। शुजरा साहब, असां सां हिन वक़्तु लाइन वक़्तु थोरो आहे, कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे कॉलर्स खे जल्दी सां वठी सघूं। आसिफ़ बशीर असां सां लाइन ते आहिनि पने आख़िल मां। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, कहिड़ो मसलो आहे तव्हांजो? मैडम, एक्चुअली मुंहिंजी सिस्टर आहे ऐं सनम नालो अथसि। उन्हनि पीएचसी में टेस्ट ॾिनी हुई एनटीएस जे थ्रू, अॼु खां तक़रीबन 2 साल 3 साल पहिरियां। त हिन वक़्तु ताईं मैडम उहो ऑफर लेटर असांखे मिलियो न आहे, जॾहिं की हुनजी उन में यूसी में पोजीशन बि हुई ऐं हिन खां बाद में असां उन्हनि जे डीआरसी में जेकी मैडम उन्हनि कई न डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटी, उन्हनि में वरी बि उन्हनि कैंडिडेट खे खणी करे उनखे ऑफर ऑर्डर ॾेई छॾियऊं ऐं असांजी सिस्टर खे अॼु ॾींहं ताईं ऑफर ऑर्डर न मिली सघियो आहे। आसिफ भाई, अदा पंहिंजो नंबर ॿुधाए। हेलो जी आसिफ साहब, पंहिंजो नंबर ॿुधायो। शुजरा साहब अवां खां नंबर पुछनि। 0302 हा 3692 हा 734। अदा आसिफ यार, तव्हांखे कराची अचणो पवंदो। अदी खे वठी कराची अचो। तव्हां मुंहिंजे ऑफिस में एडुकेशन में आहे, ईंदो त तव्हांजो मसइलो हल थींदो। बाक़ी हाणे जेकॾहिं ईअं हिन ते टीवी ते तव्हां ॿुधाए छॾियो, सुभाणे वरी मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। पर जेकॾहिं कराची ईंदो त पोइ तव्हांजो मसइलो थी वेंदो। हुते मैडम आलिया आहे, उहा करे थी पई सॼो कमु। केतिरा माण्हू सां ईअं नाइंसाफ़ी थियूं आहिनि, केतिरा टीवी ते ॻाल्हाईंदा आहिनि, केतिरा न ॻाल्हाए सघंदा आहिनि। त पोइ ऑफिस ईंदा आहिनि त हुनजा कम थी वेंदा आहिनि। तव्हां बि ऑफिस ईंदव अदी सां गॾु त पोइ कमु थी वेंदो तव्हांजो। हिते एडुकेशन डिपार्टमेंट में फर्स्ट फ्लोर ते ई एजुकेशन डिपार्टमेंट में हुते कराची में सिंध सेक्रेटरी में। ठीकु आहे दादा, ठीकु आहे सर, महिरबानी। सुभाणे वरी मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। शुजरा साहब, ईअं केतिरा ई मसइला माण्हू असां ताईं पहुचाइनि था, जंहिंजे ऑफर ऑर्डर जो या एजुकेशन जा घणा असां वटि मसइला अचनि था, ॿियनि मुख़्तलिफ़ इदारनि में शिकायतूं अचनि थियूं। तव्हां उन्हनि खे फौरी तौरु हल कंदा आहियो या केतिरा मसइला हिन वक़्त ताईं हल थी बि सघिया आहिनि? इलाही थी विया आहिनि, अध खां वधीक। हिन खां वधीक त हिते ॾिसो 8-9 ॼणा कॉल कनि था। पर जेके ऑफिस में तव्हां अची ॾिसो, मुंहिंजो वटि एॾी रश हूंदी आहे, सॼो कमरो मुंहिंजो भरे पियो हूंदो आहे। पोइ घणा माण्हुनि खे मां पंहिंजा माण्हू साण ॾींदो आहियां ऐं उहे माण्हू वञी उन्हनि जे ऑफिसनि में वञी उन ऑफिसर में मिलाए ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मां सेक्शन ऑफिसर खे, डिप्टी सेक्रेटरी खे पंहिंजी ऑफिस में घुराए चवंदा त हीअ हमरा आयो आहे, हुनजो कमु कयो। उनजा कमु थियनि था पिया, ईअं कोन्हे त न थियनि था पिया। जेके न थियनि हा त उहे शायदि माण्हू असांखे कॉल बि कोन कनि। दादू मां न्यास चांडियोल असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी। अदा, तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे? असीं दादू में गुज़िरियल 10 ॾींहंनि खां अची स्कूलनि जी बिजली कटी पई आहे। सही सेको वारनि बक़ाइदा ॼाण आहे, बिजली काटे छॾी आहे। नंबर ॿुधायो। दादू वारा असां वटि बजट ई कान्हे, असां पेमेंट किथां जमा करायूं? न्याज़ नंबर ॿुधाए, नंबर ॿुधाए। साईं 033 हा 7065 028 028 जी साईं। दादू किथे था, कहिड़ी जाइ ते? दादू शहर साईं। शहर में स्कूल बिजली कटी पई आहे? सभिनी जी बिजली काटी साईं। शहर जा 1 स्कूल सभिनी जी बिजली काटे छॾी। 1.5 करोड़ रुपया सेको वारा बक़ाइदा ॼाणाइनि था। ठीकु आहे दादा, असां सुबुह मां ॻाल्हाईंदुसि, पंहिंजे डी ओ सां ॻाल्हाईंदुसि ऐं उन्हनि खे चवंदुसि त इहो क्लियर कराइनि, जेके बि आहिनि बिजली जा बिल क्लियर कराइनि, ताकी तव्हांजा बचड़नि जी पढ़ाई शुरू थी सघे। ठीकु आहे दादा, महिरबानी अदा। शुजरा साहब, 61 स्कूलनि जी बिजली कटियल आहे। तव्हां सम्झो था त इहो एॾो मसइलो न हो, जेकॾहिं उतां जा आला अमलदार आहिनि या स्कूल जेको डीओ वग़ैरह आहे, उहो हिन मसइले खे हल करण जी कोशिशि करे या को तहरुक वठे त इहो मसइलो उन वक़्तु फौरी तौरु हल थी पए? असांजे स्कूलनि जी घटि, पर वापडा वारनि जी वधीक चालाकी आहे। छो जो वापडा वारा जेके ॾिसंदा आहिनि सरकारी जायूं आहिनि, त उन्हनि ते बिल ठका करे मोकिले छॾींदा आहिनि। ऐं जेको सॼो तव्हां सोचो था कंदकोट जी जेका म्यूनिसिपालिटी जो बिल बि ओतिरो ई मोकिलियो इन वापडा वारनि जेतिरो तव्हांजे लाहौर जी म्यूनिसिपालिटी जो। हाणे लाहौर जी म्यूनिसिपालिटी तव्हां ॾिसो, कंदकोट जी म्यूनिसिपालिटी ॾिसो, त इहे वापडा वारा ठग आहिनि पूरा। इहे ठगी कंदा आहिनि ऐं ठगी करे करे इहे बिल जेके आहिनि सरकार ते ठोकींदा आहिनि, ताकी सरकार भरे सघे। मुंहिंजे ख्याल में एतिरा स्कूल में वधि वधि छा 5 पखा हलंदा आहिनि। हाणे त इम्तिहाननि जो सीज़न बि आहे, शागिर्दनि खे केॾनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो सुभाणे ॾिसंदासीं। यकीनन हिननि जो मसइलो हल थियणु घुरिजे। ग़ुलाम नबी लाशारी आहिनि जैकबाबाद मां। अस्सलाम वालेकुम अदा।
वास्तव में असांजो अर्ज़ु आहे त कंट्री मुलाज़िम जा प्लान ते तक़रीबन 7-8 साल आहे त 6000 ते वेंदो न पको कयो वञे थो न गवर्नमेंट जो ऐलान जेको थिए थो हर साल घटि में घटि 12,000-13,000 जेको हुकूमत ऐलान करे थी उहो बि नथो मिले 6000 में ॿारनि बच्चनि जो गुज़ारो बि नथो थिए हाणे काॾो वञण जा बि न रहिया आहियूं 7-8 साल नंबर लाशारी नंबर ॿुधाए था नंबर ॿुधाए अदा लाशारी तव्हां पंहिंजो नंबर ॿुधायो प्लीज़। मोबाइल नंबर जी जी हेलो तव्हां पंहिंजो नंबर त ॿुधायो था लाशारी साहब। साईं 0333 हा 735185 ठीकु आहे लाशारी साहब सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं त कहिड़ी डिपार्टमेंट में आहे साईं फिल्टर प्लांट जेको वाटर सप्लाई आहे जेका जे लाइ मतिलबु इहो त बल्दिया में न साईं हा बंदिया में क्लीन जे अंदर हाणे नज़ाकत में वियो आहे 6000 ते हलूं था पूरो स्टाफ 6000 ते ठीकु आहे त बल्दिया में तक़रीबन 17,000 माण्हू उन्हनि ग़लति भर्ती थिया आहिनि उहे कोशिशि कयूं पिया त उहे उन्हनि माण्हुनि खे बि काथे लीगल तरीक़े सां भर्ती थियाऊं भली तमामु दादा ठीकु आहे पर असांजी पीपल्स वारी हुकूमत तव्हांखे कढंदी कोन तव्हां सां इंशाअल्लाह ताला इंसाफ़ थींदो मां सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि वरी ठीकु आहे न दादा। महिरबानी लाशारी साहब केतिरनि ई माण्हुनि जो इहो पिणु मसइलो आहे त उन्हनि जूं भर्तियूं गैर कानूनी तौर ते थियनि थियूं पोइ पघारूं बंदि थी वञनि थियूं घटि पघारूं आहिनि इहे मसइला बि आहिनि इहे बि तमामु घणियूं शिकायतूं आहिनि। इहे ऑफिसरनि तमामु घणियूं शिकायतूं असांजे लाइ मुसीबत पैदा करे छॾी आहे पीपल्स वारी गवर्नमेंट लाइ। हाणे मां जीअं ॿुधायां देखिए त 17,000 बल्दिया जे निज़ाम में 17,000 माण्हू जेके आहिनि गैर कानूनी भर्ती थियल आहिनि ऐं मास्तर तव्हां सोचो टीचर जेके आहिनि तक़रीबन एतिरियूं पघारूं वधीक खणनि था पिया जो 80 करोड़ मां जमा कराया आहिनि खज़ाने में पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी हिस्ट्री में इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त 80 करोड़ कंहिं माण्हू जमा कराइजनि अलाह जी महिरबानी सां असां जमा कराए थासीं ऐं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त 2.5 अरब रुपया ॿिया जेके जहिड़ी रीति सां रोज़ु 30-40 लख 50 लख रोज़ु थियनि पिया जमा इहे मुंहिंजे ख़्याल पाण 2-3 अरब रुपया इहे जमा थींदा त इहे इन्हनि ऑफिसरनि गोबियूं करे ख़ासि करे अकाउंट्स वारनि जेको हेड ट्रेज़रर थींदो आहे न डिस्ट्रिक्ट जो अकाउंट ऑफिसर उन्हनि घणी ग़लती कई आहे पर हाणे मास्तर पुलिस वारा ॿिया फाथल आहिनि वीचारा उहे पंहिंजी जान छॾाइण लाइ पंहिंजूं पघारूं उन्हनि जूं बंदि कयूं ॿियूं आहिनि ट्रेज़री वारनि ऐं उनखे उहे हाणे पंहिंजा पघारूं ॾियनि पिया ऐं पैसा ॾियनि पिया जमा कराइनि पिया त उनजा पैसा खुले पई। नफ़ीस फातिमा जामशोरो में आहिनि अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम जी कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो? हा अदी असांजो मसइलो आहे त एसएलटी में असांजा आर्डर थिया हुया हा उनखे साढा 3 साल थी विया आहिनि पघारूं बि नथी थियनि ऐं चवनि था के चवनि था गैर कानूनी आहिनि के चवनि था त थींदा आर्डर पर ख़बर न आहे छा थींदो हुनजो। अदी इहे टीचर वाकई कुझु सिर्फ़ु एसएलटी न आहिनि अरबी टीचर बि आहिनि ॿिया बि टीचर आहिनि जंहिंजूं पघारूं 3 साल खां वठी न थियूं आहिनि मुंहिंजे ख़ुदि इलाइक़े में हिते कराची में बि मां पाण भर्ती कराया माण्हू जेके उहे उन्हनि खे पघारूं अञा कोन थियूं गवर्नमेंट वीचार करे पई इन ते त कहिड़े नमूने सां तव्हांखे पघारूं ॾियूं जेकॾहिं गवर्नमेंट कयो त पोइ इनशा ताला तव्हांखे पहिरियों जिते 3 साल जूं जेके पघारूं उहे बि ॾींदासीं ऐं ॿियूं बि पघारूं ॾींदासीं पर हाणे हिन में टाइम ज़रूरु लॻंदो छो जो इन में काफ़ी कॉम्प्लिकेशन आहिनि। तव्हां पंहिंजो नंबर उन्हनि खे लिखाए छॾियो छो जो असांखे हिते टीवी ते ॿुधाईंदो त इलाही माण्हू तव्हांखे तंग कंदा जीअं लास्ट टाइम अदी रेहाना भुट्टो साहिबु फ़ोन कई त उहा मूंखे हाणे आई मुंहिंजी ऑफिस में उहा चए पई मूंखे माण्हुनि ॾाढो तंग कयो आहे त तव्हां पंहिंजो असां टीवी ते न पर असांजे जेके नंबर फ़ोन ते ॻाल्हाए पंहिंजो नंबर लिखाए छॾियो ताकी तव्हां सां ॻाल्हाए सघूं असां ठीकु आहे दी महिरबानी अवां जी अहिड़ा बि खोड़ सारा केसिस शुजरा साहब साम्हूं अचनि था जिन खे एतिरा साल थी था वञनि पोइ उन्हनि जी पघारनि जो मसइलो थिए थो उन्हनि जे ऑफर ऑर्डर्स जो मसइलो थिए थो। इहे ॿ 4 अहिड़ा टीचर आहिनि जेके मिसाल एसएलटी आहिनि अरबी टीचर आहे फिज़िकल टीचर आहे ड्राइंग टीचर आहे इहे 4 टीचरनि खे ऑर्डर त बाक़ाइदा मिलिया हुया ऐं ऑर्डर सचा आहिनि बिल्कुलु कूड़ा कोन हुन जा पर छा आहे त चवंदा आहिनि न त हुन में सुके में सावा बि सड़ी वेंदा पोइ इन मास्तरनि जी घणी वठ पकड़ जे करे वीचारा हिननि सां तकलीफ़ थी आहे एसएलटी वारनि खे ऐं ॿियनि खे। शुजरा साहब ईअं नथो थी सघे त मुख़्तलिफ़ खातनि में जेके लाॻापियल ऑफिसर आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग कई वञे
उन्हनि खे पाबंद बणायो वञे त इन तरह जी जेके शिकायतूं जेके मसइला आहिनि एक्चुअली ॿुधायां त असांजो कसूर असांजो आहे सॉरी मतिलबु असां जेके आहियूं MP MNS उन जा कसूर आहे जो असां विजिलेंस कोन था कयूं जेकॾहिं विजिलेंस कयूं असां ऐं मिनिस्टरनि जो असांजो कसूर आहे त मिनिस्टर जेकॾहिं विजिलेंस पंहिंजी कनि पंहिंजे डिपार्टमेंट में त मुंहिंजे ख़्याल में मसइलो एॾो पेचीदा कोन्हे जो न हल थी सघे हा मसइलो हल थी वेंदो पर इहो आहे त माण्हू खे कमु करणु खपे जेके ऑफिसरनि खे जेका छूट ॾिनो था न ऑफिसरनि भींग करे छॾिया वज़ीरनि जो कसूर कोन्हे पर ऑफिसरनि जो कसूर आहे त ऑफिसरनि अहिड़ा कूड़ा क्लेम करे कूड़ा पैसा ठाहे करे गवर्नमेंट खे हाणे वठी छॾिया SSB हिकिड़ो फंड थींदो आहे जेको हमेशह उहा फॉरेन फंड आहे हिकिड़ो ईंदो आहे हिननि जे लाइ स्कूलनि लाइ 3-3, 4-4 करोड़ रुपया उहो पूरो फंड इस्तेमालु ई नथा कनि उहो लैप्स थी वञे ज़रूरत आहे त हिननि जी मॉनिटरिंग थियणु घुरिजे फैज़ मोहम्मद आहिनि मातली मां अस्सलाम वालेकुम अदा जी अदा कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो नंबर ॿुधाए फैज़ नंबर ॿुधाए पहिरियों नंबर सर 0343 हा 7312 193 हाँ सर ये मातली यूसी है यो निजाम गर्ल्स स्कूल ठीकु आहे मां सुबुह तोसां ॻाल्हाईंदो पोइ मूंखे एड्रेस वेड्रेस सॼी लिखाइजांइ ठीकु आहे महिरबानी फैज़ मोहम्मद साहब असां वटि अॼु प्रोग्राम जो टाइम घटि आहे कोशिशि कंदासीं त कॉलर्स खे वधीक पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं त जीअं उन्हनि जा मसइला प्रोग्राम में शामिल थी सघनि शिरा साहब गुज़िरियल प्रोग्राम जूं कुझु शिकायतूं या उन्हनि जो को तदारुक थी सघे उन्हनि जो को हल निकिरे उनमें सूबो तालको नारो में इंजीनियर जागीरानी साहब खे मां चयो हुन असांजी फ़ोन कई त इंजीनियर खे चयो मां इंजीनियर खे चयो आहे उन पाणी शुरू करे छॾियो आहे ठीकु आहे न दी इहो आहे अलाह ॾिनो खोसो उन तालको कुनरी सामार खां फ़ोन कई त DSP खे चयो DSP खे मां फ़ोन करे हुनखे ॿुधाए छॾियो हमरा खे त भई तूं DSP सां मिल हाणे जेकॾहिं DSP सां मिलियो आहे मुंहिंजो कमु थियो या न थियो अदी रिहाना भुट्टो फ़ोन कई मुंहिंजे ऑफिस में बि आई अधे जो कमु हुयो मां उनखे मैडम आलिया ॾे मोकिलियो हुउमि उन सां थोरो घणो हुनजी अघु भराई थी आहे वरी बि हुनखे अधी आई हुई मुंहिंजे ऑफिस में ॿ दफ़ा ऐं ॿिन्ही दफ़नि में असां कोशिशि कईसीं त हुनजा बाक़ी जेको रहियल मसइलो हो उहा प्रॉब्लम हल थिए छो जो हिन जो हिकु स्कूल जो शिफ्टिंग जो मसइलो हुयो उहो मां डायरेक्टर खे चयो डायरेक्टर चयो त अचनि मूं वटि मां करे ॾियां थो पियो ऐं ॿियो नज़ीर नारे जो साहिबु पीर जे ॻोठ जे भरिसां जेको उते हिकिड़ो स्कूल आहे हुनजे भरिसां मवाली वेठा आहिनि चर्सी वेठा आहिनि सो उन खे लाइ बि DC खे वरी चयोमांसि ऐं साईं खे वरी नारे जी खे चयुमि त भई तव्हां DC साहिब सां मिल वञे ख़ैरपुर में ताकी तुंहिंजो जेको इहो ॾाढो गंभीर मसइलो छो जो माण्हू इनखे वरी रंग ॾियनि था पंहिंजो मज़हब जो ऐं उन तरीक़ेकार जो सो उहे उन्हनि अलम हणी करे स्कूल जे भरिसां ॾंडा कुंडा रखी उहो घोटनि पिया सही मतिलबु कुझु माण्हुनि जा मसइला जेके आहिनि इलाही माण्हुनि जा मसइला हल थियनि हीअ त सिर्फ़ु TV ते असांखे 8-10 ॼणा माण्हू वीचारा कंटेक्ट करे सघनि था पर जेका ऑफिस में अची ॾिसो न त मूं वटि अलाए किथे इलाही सारियूं शिकायतूं आहिनि जेके असांखे फेसबुक ते बि मौसूल थियनि थियूं कुलसूम आहे मीरपुर ख़ासि मां अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम सलाम भेण कहिड़े हाल आहिनि मां ठीकु ठाक तव्हां ठीकु आहियो अल्लाह जे करम सां कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो अॼु जो पहिरियां जो मूं मसइलो तव्हांखे ॿुधायो त असांजे न मीरपुर ख़ासि में रहां थी असांजे न इलाइक़े में गटर सिस्टम न आहे अच्छा त उहो जेको बि गटर सिस्टम जो न आहे त उनजो जेको बि पाणी आहे असांजे घरनि में ऐं ॿियो असांजे घरनि जी बैक साइड ते मस्जिद आहे उनखे बि चओ तरफ़ उहो गटर जो पाणी फिरी पियो आहे इन करे मस्जिद जेके नमाज़ पढ़ण वञनि था उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ आहे असांजा रोड रस्ता सॼा पाणी सां ख़राब थिया पिया आहिनि एतिरे क़दुरु जो गटर जो पाणी असांजे घरनि में बि मौजूदु आहे त DC साहिब खे सर चयो हो पर असां वियासीं DC साहिब वटि उन चयो 2 ॾींहंनि में तव्हांजो मसइलो हल कयां थो पर हुन न कयो मसइलो असांजो हल अॼु कुलसुम इहा तव्हां ॻाल्हि त ॿीहर कई आहे पर हिकु दफ़े वञण सां कोन्ह थींदो तव्हां नथा वञो त तव्हां भाउ खे मोकिलियो तव्हां पंहिंजे ॿिए कंहिंखे मोकिलियो त वञी DC साहिब सां मिले DC साहिब खे मां चई छॾियो आहे उहो बिल्कुलु कमु कराईंदो तव्हांजो पर ज़रूरत इन जी ॻाल्हि जी आहे त तव्हां वेंदो
तव्हां न वेंदो त कमु 7-8 चक्कर कजान असां 7-8 चक्कर कजान अदे डीसी साहब सां मसलो हल नथो थिए डीसी साहब सां घणा दफ़ा मिलिया सच सच ॿुधाए कूड़ न ॻाल्हाइजे असां डीसी साहब तव्हां मूंखे चओ न की एप्लीकेशन खणी वियासीं डीसी साहब चयो हाणे बाबा तव्हांखे अचण जी ज़रूरत न आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो 2 ॾींहनि में माण्हू मोकिलिया थो पर पोइ वरी 2 ॾींहंनि में अॼु महीनो थी वियो आहे 2 ॾींहंनि में न मोकिलियो आहे त तव्हां वञो हा न अदी वरी ॿीहर वञो हा विया आहियूं पर न डीसी साहब मिले ई कोन थो असां सां अदी इहा ग़लति ॻाल्हि न कयो महिरबानी करे वञो तव्हां मां सुभाणे वरी ॿीहर चवंदोमांसि ठीकु आहे दी चलो ठीकु आहे त तव्हां हिकु दफ़ो हुनखे चई छॾियो असां ॾींदासीं वरी हुन सां मिलण पंहिंजे घर सां मिलण में कोई हर्ज न आहे ठीकु 2-4 दफ़ा वेंदो त कमु थींदो न वेंदो त कमु न ओके, पवंदो ओके, अदा। हा तव्हां सां मां पाण ज़रूरु ॾींदासीं तव्हांखे यादि मां तव्हां सां पाण ॻाल्हायुमि तव्हांखे पोइ ॻाल्हाए करे डीसी साहिब खां ॻाल्हाए तव्हांखे वरी ॿुधायोमि ठीकु आहे दादा तव्हांजी महिरबानी भाउ तव्हांजी महिरबानी पर को बि असांजो मसइलो हल नथो थिए महिरबानी करे तव्हां हिकु दफ़ो वरी हुनखे चयोसीं वरी हुनखे ॾींदासीं हाज़िर 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 ठीकु आहे दादा हाज़िर हाज़िर ओके ओके महिरबानी महिरबानी कुलसुम मीरपुर ख़ासि मां हुई जंहिंजो चवणो त 7-8 दफ़ा वञी चुकी आहे हुनजे बावजूद अदी मिड़ई ईअं थी करे हिकिड़ो मां दफ़ो अदी खे पकिड़े वरितमि ॻाल्हि ॻाल्हि में त अदी चयो त हिकु दफ़ो मिलियासीं हुनखे हुन चयो 2 ॾींहं खां पोइ अचो वरी महीनो थिया न आया इन जो मतिलबु त ही न वई आहे न अदी जेका वञे हा न जेको भाउ वञे हा 2 ॾींहंनि खां पोइ ऑफिसरनि खे घणा कम आहिनि कम बि घणा हूंदा आहिनि इन करे जेकॾहिं वेंदा त कमु थींदा 2-3 दफ़ा यकीनन तव्हांखे वञणु घुरिजे उन खां पोइ तव्हां असांखे ॿुधाए सघो था जेकॾहिं तव्हांजो मसइलो हल नथो थिए त असां शुजरा साहिब असां वटि मौजूदु हूंदा आहिनि असां वरी उन्हनि खे चवंदासीं त तव्हांजो मसइलो हल थिए अलाह ॾिनो खोसो आहिनि कुंदरी मां अस्सलाम वालेकुम अदा साहब के सुजरो साहब जाए हेलो जी अल्लाह दिनो खोसो बढ़ाए जो से कुंडली सर जी अदा कहिड़ो मसइलो आहे तव्हांजो अल्लाह मसलो इहो त हाजी साहब के मुआसर कयो मूंखे चए त डीएसपी जो नंबर वरितो त डीएसपी नूनारी त मां ॾिस मुंहिंजो कमु कोन थियो हुन चयो एसपी सां ॻाल्हाए जी पोइ तूं मूंखे फ़ोन कई चार कटी है अलाह ॾिना तूं मूंखे फ़ोन कई वरी जी सर मूं अॼु सॼो ॾींहुं कई अॼु सॼो ॾींहुं मां तोखे चयो 4 ॾींहं पहिरियों तूं अॼु सॼो ॾींहुं अॼु फ़ोन कई आहे तूं 4 ॾींहं सर मूं कई पर खयो कोन पीए साहब चयो त साहब आई कोन अबा इहा ॻाल्हि वरी सुबुह मूंखे नंबर ॿुधाए ॿीहर तोसां ॻाल्हाईंदुसि नंबर ॿुधाए डीएसपी जो सर तुंहिंजो हा मुंहिंजो नंबर सर 300 पूरो हा 300 पूरो 300 पूरो 33 33 28 28 508 सर 508 डीएसपी जो तो एसपी साहब के चवा अरे बाबा सुबुह मां तोसां ॻाल्हाईंदुसि तूं महिरबानी करे पाण वञ महिरबानी कर मूं ते महिरबानी कर पाण खुद के खुदा जी रात जो कसम 5 दफा वियो तो डीएसपी खुद के मिले डीएसपी तो अरे बाबा डीएसपी एफआईआर कॉपी हर शय तूं पंहिंजी मर्ज़ी सां चयो त डीएसपी खे चओ मां डीएसपी खे चयुमि पर कमु न थियो त उन वक़्तु मां फ़ोन करे हा न बाबा मुंहिंजो मसइलो हल थींदो अॼु बि मूं चलो सुबुह चवंदा एसपी खे हाज़िर हाज़िर तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे कुंदरी खां पिया ॻाल्हाइनि अलाह ॾिनो खोसो वरी महिरबानी तव्हांजी शुजरा साहिब प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थो थिए असां कोशिशि कंदासीं त अॼु जेके शिकायतूं तव्हां शुजरा साहिब ताईं असांजे हिन प्रोग्राम ज़रिए पहुचायूं आहिनि नेक्स्ट प्रोग्राम में असां उन्हनि खां पुछी सघूं त उन्हनि तव्हांजा मसइला केसि ताईं हल कया ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अलाह